नाज़रीन, 5 ॾिहाड़ा गुज़रण बावजूद पुलिस कचे में धाड़ेलनि सां पंहिंजे शहीद पुलिस एहलकारनि जो हिसाब किताब बराबर न करे सघी आहे। पर पुलिस ऐं धाड़ेलनि में हाणे मीडिया वार शुरू थी वई आहे ऐं धाड़ेलनि तरफ़ां वीडियोज़ वायरल कयूं पियूं वञनि। ॾिसूं था हीअ रिपोर्ट। पंज ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कच्चे जे धाड़ेलनि सां पंहिंजे शहीद पुलिस एहलकारनि जो हिसाब किताब त बराबर न करे सघी आहे ऐं दरिया जे बंद ते पुलिस जी आमद दामद जा चकर जारी आहिनि। पर उन विच में पुलिस ऐं धाड़ेलनि जे विच में मीडिया वार पिणु शुरू थी वई आहे। पुलिस बिना कार्रवाई जे ऑपरेशन शुरू करण जूं दावाऊं कंदी रही आहे त वरी जवाब में धाड़ेलनि तरफ़ां अहिड़ियूं वीडियोज़ जारी थियनि थियूं जिन मां ज़ाहिर थिए थो त ॾोहनि ऐं दहशत जी दुनिया पुलिस जे सहकार सां आबाद आहे। न त धाड़ेलनि खे पुलिस मोबाइल जो प्रोटोकॉल कीअं मिली सघे थो। न रुॻो एतिरो पर ही ॿी वीडियो ॾिसी सघो था जंहिंमें धाड़ेल पुलिस मोबाइल ॾाढो बीठो आहे ऐं वीडियो लाइ पुलिस एहलकार बीठल नज़र अची रहिया आहिनि। हिकु मुबैना धाड़ेल किलाशनकोफ सां पंहिंजी वीडियो ठहिराए रहियो आहे। कानून जी हुक्मरानी जूं धॼियूं त हिन वीडियो उॾाए छॾियूं आहिनि जंहिंमें मुबैना धाड़ेल सरेआम फायरिंग कनि था। ऐं उन वक़्तु अखियूं रत रोअनि थियूं जॾहिं ॾिसजे थो त अहिड़ा ॿार जेके स्कूलनि में हुअणु खपनि उन्हनि जी धाड़ेल तौर तरबियत कई वञे थी। सवाल उहो पैदा थिए थो त छा असांजी पुलिस ऐं ॿिया इदारा ॾोहारनि सां एतिरो मिली विया आहिनि जो हाणे धाड़ेल पुलिस एहलकार शहीद कनि था पर मीडिया वसीले वीडियो वायरल कराइनि था ऐं जदीद टेक्नोलॉजी हूंदे सरकारी इदारा का बि कार्रवाई नथा करे सघनि।